समाजी तंजीम सरतियूं ऐं सिंध डॉक्टर एसोसिएशन यूके तरफ़ां सिंध म्यूज़ियम हैदराबाद में औरत कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें सिंध जे समाजी सुधारकनि, औरतुनि, लेखकनि, तालीमी माहिरनि ऐं डॉक्टरनि शिरकत कई। उन मौक़े ते सरतियूं सिंध जे सदर शाहना बुरगड़ी, फरहीन मुग़ल, सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुफ़त, मंसूर कादिर, ख़ुर्शीद मेमण ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर अफ़साना बुरगड़ी सिंध सरतियूं तंज़ीम जी 2018 में शुरूआत कई ऐं डॉक्टर अफ़साना जी ख़्वाहिश हुई त सिंध खे थैलीसीमिया फ्री बनाए सिंध जी औरतुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करणु घुरिजे। ही सिंध सरतियूं हिकिड़ो फोरम आहे, डॉक्टर अफ़साना बुरगड़ी हिन खे स्टार्ट करे वई हुई 2018 में नवंबर में, ऐं हुन जो ख़्वाहिश हुई त मां सिंध में थैलीसीमिया फ्री सिंध बणायां ऐं सभु सिंधियाणियूं हिकु हंधि प्लेटफॉर्म ते गॾायां। पर अफ़साना एतिरी महिनत कई 9 अगस्त खां वठी मई ताईं। जॾहिं मां पुछंदी हुयमि अमेरिका मां त माण्हू चवंदा मूंसां ॻाल्हाई, वरी हिते पहुचंदी हुयमि त मां 24 कलाक हर माण्हू सां ऑनलाइन हूंदी। पर अफ़साना सां हुनजी ज़िंदगी जेका आहे धोखो करे वई। अफ़साना जो ऑपरेशन में लाॾाणो थी वियो लंडन में, ऐं हिन वक़्तु असां हीउ प्रोग्राम कयो आहे ताकी अफ़साना खे यादि माण्हू रखनि। ऐं अफ़साना जो हीउ प्रोग्राम औरत कॉन्फ्रेंस जेका असां इंशाअल्लाह हर साल कराईंदासीं। ॾिसो, हीअ औरत कॉन्फ्रेंस सरतियूं सथ जे हवाले सां आहे, ऐं सरतियूं हिकिड़ी उहा शइ हुई जेका डॉक्टर अफ़साना बुरगड़ी लंडन में वेही करे सभिनी सिंध जी नियाणियुनि खे, सभिनी सिंध जी भेनरुनि खे, माउनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते जमा कयो। ऐं प्लेटफॉर्म ते जमा करण जो मक़सदु रुॻो इहो न हो त रुॻो जमा कनि ऐं दावतूं उॾाइनि ऐं बसि कचहरियूं करे ऐं नवां नवां कपिड़ा पाए हली वञनि। उनजो मक़सदु हो त असां औरतुनि लाइ को सुठो कमु कयूं। अदा हेॾो वॾो प्रोग्राम आहे। सम्झां थो त तव्हां मुंहिंजो कम खे बि अॻे ॾिठो हूंदो। सम्झां थो त औरतुनि खे, नियाणियुनि खे वधीक अहमियत ॾियणी आहे। 3 शयुनि ते ॻाल्हाईंदो आहियां कि तालीम बुनियादी आहे। जेसि ताईं असां तालीम न ॾींदासीं छोकिरे असांजे अॻिते नियाणियूं कोन वधी सघंदियूं। तालीम सां गॾु रोज़गार, जॾहिं 2 शयूं अची वेंदियूं जंहिंखे असीं चवंदा आहियूं एजुकेशन, एम्प्लॉयमेंट, त उन खां पोइ एम्पावरमेंट यानी ताक़त, उहो पंहिंजा फ़ैसिला पाण करे। सम्झां थी त उहा ख़ुशि नसीब आहियां जो जॾहिं अफ़साना बुरगड़ी लंडन में जॾहिं स्टार्ट वरितो हो हिन जो सिंध सरतियूं जो, त उन जे पहिरियनि मेंबरनि में हुईसि उते। ऐं सम्झां थी त हीउ हिकिड़ो समाजी हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे। हिन में पॉलिटिकल त कोन्हे, पर हिकिड़ो फलाई जेको आहे, औरतुनि जा इलाही भाषा आहिनि ऐं फ़क़ति औरतूं न, उन में ॿार बि आहिनि, मर्द बि आहिनि। जीअं पॉलिटिकल पार्टियूं हूंदियूं आहिनि, असां पॉलिटिकल पार्टियुनि में हिकिड़ो क़ौमी लेवल ते जेको पंहिंजो मैसेज रखंदा आहियूं, पर हीउ हिकिड़ो फलाई जेको मैसेज आहे, इन जे मार्फत हिकिड़ियूं औरतूं जेके अचनि थियूं, घरनि मां निकिरनि थियूं, पार्टिसिपेट कनि थियूं। ही ॿी कॉन्फ्रेंस जेका आहे सा बि अदी अफ़साना जे बग़ैर थोरो ॾुखु थिए पियो त असांजी जेका बानी हुई सा डॉक्टर अफ़साना बुरगड़ी हुई, ऐं उन जेको पहिरीं कॉन्फ्रेंस कई उहा सिंध जे कुंड कुंछ मां तमामु घणा माण्हू आया हुआ, लेडीज़ जेंट्स तमामु घणा आया हुआ। ऐं हींअर उहो रेशो थोरो घटि आहे, पर जज़्बो तमामु घणो आहे। हिन चयो त अॼु जी कॉन्फ्रेंस औरतुनि लाइ तमामु अहम आहे। जेसि ताईं सिंध जी औरत खे फ़ैसिला साज़ी जो हक़ न मिलंदो, हू तरक़ी न करे सघंदी। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।